नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में परियल डेयरी जे नाले सां हिकु चांहि, लस्सी, दही, खीर ऐं गजरनि जे हलवे जे हिकु बहितरीन दुकान शहरियुनि जे रुख जो मर्कज़ है, जिते शहरी सीह खां बचण जे लाइ चांहि समेत गजरनि जो हलवो वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि। इन मौक़े ते हाजी मंज़ूर सुमरो इल्मदीन सुमरो चयो त खिप्रे शहर में ख़ालिस खीर ऐं दही ॾींदा आहियूं। असांजी पहिरीं तरजीह है त आवाम खे फ़ाइदो ॾियणु, जॾहिं त शादी तक़रीब जे लाइ एडवांस में ऑर्डर बि तयारु कया वेंदा आहिनि। इन पंहिंजे हर मौसम जे लिहाज़ सां हर शइ तयारु कई वेंदी आहे। जीअं हींअर मौसम आहे, गर्मियुनि में जेको जूस वग़ैरह माण्हू वधीक इस्तेमालु कंदा आहिनि, ऐं सियारे जी मौसम में असां पंहिंजो गजरनि जो हलवो इस्तेमालु थींदो आहे। इन लिहाज़ सां गजरनि जे हवाले जे अंदरि गजरनि जो हलवो तयारु कयो आहे। इन जे अंदरि सभु देसी शइ आहे। इन जे अंदरि माओ बि स्पेशल आयो वियो आहे, चिमचिम, बादाम, पिस्ता सभु लॻाया विया आहिनि ऐं सुठी शइ लॻाई वई आहे। इन जो इंशाअल्लाह वधीक माण्हू इस्तेमालु कंदा। इन जे घर सियारे जे लिहाज़ सां सुठो आइटम आहे। खालसा चमचम में माओ मलाई में हर शइ मिलाई करे बहितरीन शइ खिप्रे आवाम लाइ कोई कबरी है, सस्ती मयारी रेट ते असां विकिरे रहिया आहियूं। बहितरीन शइ असां चांहि वठण आहियूं, चांहि भली मिले भी आई माशाल्लाह। हाणे गजरनि जो हलवो लगाया, वो बेहतरीन है, तमाम सुठो आहे। वो हलवा बहुत टेस्टी है, खाने में मज़ा करता है और बड़ी बेहतरीन है। इनकी वो भी अच्छी है, जो फीका मावा होता है वो भी बेहतरीन। खिप्रो में सबसे मशहूर मावा इनका है ना, गाजर को एरियो में इंशाल्लाह अनुराग मामून होते हैं। और चाय भी इनकी बेहतरीन चाहिए, खिप्रो में इससे जो चाय किधर भी नहीं है। माशाल्लाह से बेहतरीन होटल है इनकी, बेहतरीन रेस्टोरेंट कराए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awaminewshd.com।